सिंध में इम्कानी बोर सबब 15 ज़िला ऐं 16.5 लख माण्हू मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर। 167 यूनियन काउंसिल्स ऐं 1657 ॻोठ मुतासिर थींदा। बोर्ड जो वहिकिरो 2 या 3 सेप्टेम्बर ते सिंध में दाख़िल थी सघे थो। सिंध सरकार इम्कानी बोर वारी सूरतहाल जी निगरानी करे रही आहे। सिंध सेक्रेटेरिएट में फ्लड कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे, जेको 24 कलाक कमु करे पियो। बंदनि ते 591 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वेंदियूं। रेस्क्यू लाइ 192 सरकारी ॿेड़ियूं ऐं 36 मोबाइल यूनिट बि मौजूदु आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त हुकूमत इम्कानी सूरतहाल खे नज़र में रखंदे अॻुवाट क़दम खणी छॾिया आहिनि। कच्छ जे इलाइक़नि में सिंध सरकार जी मशीनरी मौजूदु आहे। हर 3 कलाकनि बैदि बेराजनि में पाणी जी सूरतहाल बाबति ॼाण शेयर कंदा। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि सभ खां वधीक मुतासिर थी रहियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो बोर्ड वारी सूरतहाल ते फोकल पर्सन मुक़ररु कयल वज़ीरनि सां राब्तो। आबपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरो जी वॾे वज़ीर खे दरिया जे सूरतहाल ते ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त अंगारे ऐं अरबा जी राति सिंधु दरिया में बोर्ड अचण जो ख़दशो आहे। दरिया जे साॼे ऐं खाॿे किनारनि जे बंदनि जे नहरी निज़ाम जी सख़्त निगरानी कई वञे। समूरा लाॻापियल इदारा ऐं इंतिज़ामिया फील्ड में सरगर्म रहनि। सूबाई वज़ीर समूरनि क़दमनि जी निगरानी कंदा रहनि। वॾे वज़ीर पारां दरियाई किनारनि ऐं कच्चे में रहंदड़ माण्हुनि खे इंतिज़ामिया सां सहकार जी हिदायत। जाम ख़ान शोरे जो चवणु आहे त बेराजनि जी सूरतहाल हिन वक़्त ताईं बहितर आहे। समूरा हिफ़ाज़ती इंतिज़ाम मुकमल कया विया आहिनि। सिंधु दरिया में पाणी जे वहिकरनि में वाद गुडू बैराज वटि विचोली सखर ऐं कोटड़ी बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। 24 कलाक में गुडू बैराज वटि पाणी सतह में 22,047 क्यूसेक ऐं सखर बैराज वटि 31,000 क्यूसेक वाद रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि 15,000 क्यूसेक पाणी वधी वियो। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,89,298 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,56,942 क्यूसेक थी वियो। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 3,15,172 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,60,512 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 2,62,668 क्यूसेक रिकॉर्ड ऐं हेठां वहिकिरो 2,03,213 क्यूसेक रिकॉर्ड। कंट्रोल रूम मूजिबि गुडू बैराज ते ईंदड़ 24 कलाकनि दौरान वधीक पाणी वधण जो इम्कान आहे। पंजाब में बोर्ड सबब हर पासे तबाही। दरियानि में गैर मामूली बोर्ड जी सूरतहाल। लखे माण्हू मुतासिर। हज़ारे एकड़नि ते फसल ऐं घर ॿुॾी विया। कसूर में सतलज दरिया में गंडा संग वटि तारीख़ जो सभ खां वॾो बोर्ड जो वहिकिरो। पाणी जो वहिकिरो 3,03,000 क्यूसेक थी वियो। मुल्तान में अॼु वॾो वहिकिरो दाख़िल थींदो। मुज़फ़रगढ़ ऐं मुल्तान खे बचाइण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते सुपर बंद तोड़ण ते गौर। पाकपतन अहमदपुर शर्किया चिश्तिया में हिफ़ाज़ती बंद टुटण सबबि केतिरियूं ई वस्तियूं पाणी हेठि थी वियूं। राब्ता काटा मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौतियुनि जो अंग टी थी वियो। वेलर फोरकास्टिंग डिवीज़न मूजिबि सतलज दरिया में गंडा संगा वटि इंतिहाई मथाएं दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। तलवार पोस्ट भरवारियूं ॿारहाड़ी ख़ाली कराइण लाइ ऐलान कया विया आहिनि। रावी दरिया में हेड बलोकी ऐं हेड सिंधनाई वटि पाणी जी सतह में वाद। शादरा ऐं जसड़ वटि लात रिकॉर्ड। चनाब दरिया में हेड पंजनि वारे हंधि पाणी जी आमद वधण लॻी। DG PDA में इरफान अली काठिया जो चवणु आहे त भारत सां इंफॉर्मेशन शेयरिंग जो बंदोबस्तु नाहे। वधीक बोर्ड जो ख़दशो आहे। कसूर शहर खे बचाइण चैलेंज आहे। मुल्तान जे इलाइक़नि मां 3 लख खां वधीक माण्हुनि जी लॾपलाण जो सिलसिलो जारी आहे। पाक फ़ौज जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो शुरू। लाहौर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात। मरी में वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ मींहुं। एबटाबाद शेखुपुरा चेलम नारोवाल फिरोजवाला भावलनगर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। KP जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि पिशावर ख़ैबर लुंडी कौतल मालाकन में बरसात। नदियूं नाला पाणी सां भरिजी विया। मौसमियात खाते तरफ़ां सिंध बलोचिस्तान ऐं गिलगित बल्तिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो इम्कान ज़ाहिर।
सदर आसिफ ज़रदारी 11 NFC जी जोड़जक में तब्दीली की मंजूरी ॾेई छॾी। बलूचिस्तान हुकूमत पंहिंजो नान 100% मेंबर तब्दील करे छॾियो। महफूज़ अली खान 11 NFC जो नान 100% मेंबर नामज़द। सदर मुल्क नई नामज़दगी की मंजूरी ॾेई छॾी। सदर आसिफ ज़रदारी क्रिमिनल लॉस तरमीमी बिल ऐं लैंड पोर्ट अथॉरिटी बिल की भी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु खां 4 सितंबर ताईं चीन के सरकारी दौरे ते रवानो। पार्टी ऑफिस मूजिब वज़ीर आज़म 5वीं शंघाई सहकार तंजीम के इजलास में शरीक थींदो। शहबाज शरीफ चीनी सदर और वज़ीर आज़म से मुलाकात कंदो। मुलाकात दौरान पाक चीन लाॻापन के मुख़्तलिफ़ रुखन ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। भारत से गालियों थींदियूं त बराबरी की बुनियाद ते थींदियूं। भारत जो न्यू नॉर्मल बयानियूं दफन थी चुको है। नायब वज़ीर आज़म इसाक डार जो मीडिया से गालियों संदस चवण है अफगानिस्तान का एक ही मुतालबो हो तो कलदम तहरीक तालिबान खिलाफ कार्रवाई करे TTP के असांजे हवाले करे या असांजी सरहदुनि तां परे खड़ी वने। अफगानिस्तान जेको एहतजाजी खत दिनों है उन जा सबब ॾिसंदासीं। भारत गालियों चाहे थो तो सही न त को मसलो नाहे। दहशतगर्दी तोड़ अदालत सरकारी मुलाजिम ते तशद्दुद के केस में टाउन चेयरमैन फरहान गनी ऐं ॿियनि जवाबदारनि के जांच ऑफिसर पारां पाण मुरादो आज़ाद करण ते सख्त कावड़ जो इज़हार। टिनी ॼणनि के 2 सितंबर ते अदालत में पेश करण जो हुकुम। जॾहिं जवाबदारनि के अदालती हुकुम ते पुलिस हिरासत में जिस्मानी रिमांड ॾिनो वियो हो त तव्हांखे जवाबदारनि के आज़ाद करण जा कहिड़ा इख्तियार हुआ। अदालत जो जांच ऑफिसर का पुछाणो। अदालत जांच ऑफिसर के जवाब ऐं अगभराई वारी रिपोर्ट पेश करण जो हुकुम जारी करे छॾियो। मुलाकात यार में सिंधु दरिया में हैदराबाद वासन नौजवान नारी के लाश हथ। गोठाणन लाश ॾिसी पुलिस के इतला ॾिनो। पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस से चवण आहे त नारी की सुञाणप हिना के नाले सां थी, जंहिं रात देर से हैदराबाद में मेहरान पॉइंट वटि सिंधु दरिया में टपो ॾेई ख़ुदकुशी कई। आई मदे जी भरसां विरोही बिरादरी की 2 धुरिन में हलंदड़ तकरार जो राजूनी निबेरो। मोहम्मद कैफ बिरोही के कत्ल और शोभान बिरोही के जख्मी करण जो गडियल तौर 51 लाख रुपया दंड मुक़रर। नजफ कुमार जी सर पे छेड़ थियल निबेरे बैदि धुरियूं खीर खंड थी वयूं।